ॻाल्हि के में सियासी सरगर्मी जेके थी तमामु ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी अवाम जी मदद सां अच्छा तव्हां पीपल्स पार्टी में आया पर हुन खां पोइ जाम सैफुल्ला सरगर्म थी वियो आहे चए थो असां बि हिते इलेक्शन में वेंदासीं त तव्हां छा थींदो था त पीपल्स पार्टी कहिड़ो फ़ैसिलो कंदी जेकॾहिं जाम सैफुल्ला बीहे थो त तव्हांजो छा फ़ैसिलो हूंदो? इहे फ़ैसिला हाणे मां वधीक सैफुल्ला दारे जे वारनि ते न ॻाल्हाईंदुसि छो जो इहे फ़ैसिला असां पार्टी सां ॻाल्हियूं ॻाल्हाए चुका आहियूं उन्हनि चयो आहे त इहो असांजो कमु आहे सभिनी सां ॻाल्हाइणु घोटकी में हाणे सैफुल्ला जे लाइ मां साफ़ लफ़्ज़नि में चवां त का बि जाइ कोन्हे पनियाकील जी सीट उन्हनि जी आहे अगरि उहो पार्टी डिसिप्लिन ते रहंदा त पोइ पनियाकील जी सीट उनखे मिलंदी न त जेको एक्शन खणंदी या का बि कार्रवाई थींदी त उहा पीपल्स पार्टी माना क़यादत कंदी उन ते मां नथो ॻाल्हाइणु चाहियां बाक़ी हितां जो आवाम जेको आहे सैफुल्ला खे 2018 में बि रिजेक्ट कयो सैफुल्ला हिकु इलेक्शन त न रही आहे 8-10 इलेक्शन वारा आहियूं तव्हां हुनजो रिकॉर्ड त खणी ॾिसो सैफुल्ला दारे जेको आवाम में मक़बूल माण्हू न आहे पर मां उनखे इहा सलाह ॾींदुसि त तव्हां पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कयो ऐं घोटकी जी आवाम तव्हांखे कॾहिं बि वोट न कंदी ऐं घोटकी मां तूं कॾहिं बि न कढी। अच्छा सरदार साहब जेकॾहिं जाम सैफुल्ला इदारे जो टिकट नथी मिले पोइ तव्हांजे ख़िलाफ़ु आज़ादु उमेदवार या कंहिं ॿी पार्टी जे साम्हूं अचे थो पियो त छा इकराम दारे जेके पार्टी टिकट ॾींदी परवाह करे मुंहिंजे ख़्याल में न ॾींदी ज़ाहिर आहे पार्टी आहे हुनखे फ़ैसिलो करिणो पवंदो न हिकिड़ो माण्हू अगरि असां सां मुक़ाबले में वेंदो त पोइ उनखे ओॾे टिकट कीअं मिलंदी अॻे जेके 2018 जा हालात हुया उहे अलॻि हुया हिन वक़्तु सभई ॻाल्हियूं तइ थी वियूं आहिनि ऐं असांखे घोटकी मिली विया धारे जा पनिया ते महदूद आहे अगरि पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कंदा त बहितर अगरि न कंदा त पोइ पार्टी एक्शन कंदी पर वरी बि मां चवंदो सैफुल्ला अॻ में बि बीठो हाणे बि भली बीहे असांखे का घबराहट कोन्हे असां वरी मार्जन ते अगरि तव्हां वाइदो कयो त पीपल्स पार्टी में अचण खां पोइ जेके म्यूनिसिपल कमेटी जा ठहियल तव्हां हिन मुलाज़िम उन्हनि खे बहाल कराईंदासीं उहे कोशिशि मां उन्हनि सां गॾु आहियां उन्हनि जे हक़नि जे लाइ मां हमेशह ॻाल्हाईंदो रहियो आहियां हाणे बि इनशाला इलेक्शन ख़ैर सां थिए गवर्नमेंट जो सेटअप अचे पहिरियों कमु असां इहो कंदासीं बिलावल साहब खे चई करे पहिरियों वञे जेके असांजा मुलाज़िम आहिनि इन्हनि जे हक़नि खे असां बहाल कंदासीं इन्हनि खे तनख़्वाहूं मिलंदियूं ऐं इन्हनि जूं नौकरियूं बहाल थींदियूं। महिरबानी सर थैंक यू। जाम सैफुल्ला इदारे जो जेको चवणु आहे त मूंखे हिन वक़्तु काफ़ी बिरादरियुनि जी हमायत हासिलु आहे तव्हां थी चुको आहे तव्हां छा था सम्झो त हीउ मुक़ाबिलो तव्हां सां मुक़ाबिलो करे सघे थो या हुन जी पोज़ीशन मज़बूत आहे या तव्हांजी मुंहिंजे ख़्याल में उहो मुक़ाबले जी पोज़ीशन में न आहे बाक़ी हाणे चवण लाइ त माण्हू घणो कुझु चवंदा आहिनि आवाम जी मोट तव्हां पाण ॾिसंदव अॼु बि तव्हां ॾिसो वरी ॾींहों ॾींहुं जेके असां हाणे हल्के में निकिता आहियूं त तव्हां असांखे भरपूर मोट मिले थी तव्हां ॾिसंदव उन्हनि जा काफ़ी माण्हू जेके सैफुल्ला दारे जो ड्राइंग रूम में वेही जेके मीटिंग करे थो उन जे अधु खां वधीक माण्हू असां सां राब्ते जेके चेयरमैन आहिनि इहे सभई असांजे अचणु चाहिनि था मेंबर असांजे अचणु चाहिनि था जेके बल्दियाती इलेक्शन में चूंडिया उन सबबु इहो आहे त उहो पीपल्स पार्टी जा माण्हू आहिनि उहे दारे जा माण्हू न आहिनि हाणे जॾहिं पार्टी जो फ़ैसिलो असांजे हथ में थियो त खोड़ माण्हू असां सां राब्ते में ऐं आवाम जी असांखे भरपूर मदद ओके सड़कियूं ठीक है ओके